जी नाज़रीन, ठरी मीरवा का आम खबर शेयर कंदालो। ठरी मीरवा SSP खैरपुर 15 मददगार पुलिस जो ठरी मीरवा पुलिस थाने ते इफ्तिताही तकरीब मुनक़द कई वई। उन मौके ते SSP खैरपुर 15 मददगार पुलिस जो इफ्तिताह कयो। शहरन पारा 15 मददगार पुलिस के 2 मोटरसाइकिलूं तोहफ़े तौर ॾिनियूं। तकरीब में सियासी, समाजी, शहरी ऐं सहाफ़िन शिरकत कई। उन मौके ते SSP खैरपुर सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त तालके ठरी मीरवा जे शहरनि जी महिनत सां 15 मददगार पुलिस जो इफ्तिताह कयो। 15 मददगार पुलिस शहरनि जी इमरजेंसी फोन ते फौरी तौर वाक़े वारे हंधि पहुचंदी। SSP खैरपुर ज़फर इकबाल मलक चयो त पुलिस अहलकारनि खे मां औलाद वागुरु सम्झां थो। अगर कंहिं बि पुलिस अहलकार कंहिं ग़रीब सां नाजाइज़ी कंदो ऐं उन जी शिकायत मौसूल थींदी त कंहिं बि क़िस्म जी रायत न कई वेंदी। उन चयो त असां मंशात खिलाफ़ तक़रीबन कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। असां पंहिंजे तरफ़ां मुकमिल कोशिश करे रहिया आहियूं जीअं त मंशात ते कंट्रोल करे सघूं। शहरी बि मीरवा पुलिस सां भरपूर तावन कनि त जीअं ॾोहनि ते ज़ाब्तो आणे सघूं। अख्तर परवेज़ शहर जे वाक़े वारी जांच टीम जोड़ी वई आहे। इंशाअल्लाह हक़ीक़त जल्द खां जल्द साम्हूं अची वेंदी। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी ATV न्यूज़ ठरी मीरवा।